नाज़िन गडाप टाउन जी यूनियन कमेटी पिपरी जो न्यू अली मोहम्मद ॻोठ जूं घिटियूं गटर जे गंदे पानी सां भरिजी वयूं आहिनि। ॻोठ में लॻल सेवरेज लाइन नाकारा बणिजी वई। ॻोठाणनि एहतजाज कंदे मुतालबो कयो आहे त सेवरेज लाइन ठीक कराए गटर जो गंदो पानी निकाल करायो वञे। वधीक तफ़सील मंजूर सोलंगी जी हिन रिपोर्ट में। गडाप टाउन यूनियन कमेटी पिपरी जो न्यू अली मोहम्मद ॻोठ 2 गटर जे गंदे पानी सां भरिजी वियो। डिस्ट्रिक्ट काउंसिल कराची तरफ़ां इलाइक़े में लॻायल सेवरेज लाइन वक़्त खां अॻु नाकारा बणिजी वयूं। ॻोठ जे रवासियुनि जो औरतुनि ॿारनि समेत एहतजाज ॻोठ मां गटर जो गंदो पानी निकाल कराए ॾियण जो मुतालबो। अली मोहम्मद ॻोठ 2 जूं घिटियूं गंदे पानी सां भरिजण सबबि केॾांहुं निकिरी नथा सघूं। इलाइक़े में वबाई बीमारियुनि मलेरिया, डायरिया, डेंगू, कारी कामण समेत मुख़्तलिफ़ बीमारी कर खयो। मासूम ॿारड़ा बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। डिस्ट्रिक्ट काउंसिल कराची जे सैनिटेशन डिपार्टमेंट वरियनि खां सफ़ाई सुथराई तोड़े गटर लाइननि जो कमु न करायो। ॻोठाणनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त लाइन मार दो, को गटर लाइन मार दो, असां मर गयूं पानी झाग झाग बीमार थी पियूं। कुराड़ियां जुदा बीमार थे, बच्चा को मल्ला खारस खा गए, मच्छर रात पटे ने बालों को मच्छर खा गया। बुढ़न था असांजा बाल, असां लाचार मजबूर माण्हू आहियूं, बीमार थी पिया आहियूं। ॿारनि खे मल्ला निकिता आहिनि, खारश पैदा थी वई आहे, ॿारनि खे सॼा गले पिया आहिनि बाल। असां मजबूर मिस्किन गरीब माण्हू आहियूं। बाला को है खारश मल्ला, लाचार गरीब हूँ। मिट्टी न खड़ गया, गटर लाइन मरा दो, असा गरीब मिस्किन छोरे बच्चे मल्ला खारश गरीब हूँ। सब मदद करो, असा गरीबां दी मदद करो, ऐसा कोई मरा दो। हिन मस्जिद में नमाज पढ़ण हा न किन कीअं वञनि ठाहे ॾियो न। मदरसे को ॿारड़ा था वञनि, को कीअं थो वञे। अब हमेशह पानी आहे ई आहे, 8 ॾींहं सुके थो त यकी आहे पानी आहे। न्यू अली जोखे ॻोठ आहे ऐं जमाली मोहल आहे। हिते काफ़ी अरसे खां जॾहिं बि अचणु वञणु थिए थो त हिते गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि। काफ़ी चकर असां सोशल मीडिया ते हलायो आहे, काफ़ी दोस्तनि खे चयो आहे, यूसी सेक्रेटरीनि खे चयो आहे, काफ़ी काउंसलरनि खे चयो आहे, ऐं नवां जेके हाणे साईं चेयरमैन थिया आहिनि असां उन्हनि खे बि अर्ज़ु कयोसीं साईं असांखे महिरबानी करे हीअ गटर लाइन टुकड़ो जेको हणाए ॾियो। ये ॻोठ जमाली मोहल्लो आहे पूरो, हे न्यू अली मोहम्मद ॻोठ आहे। हे ॾिसो था अली मोहम्मद ॻोठ में पूरो केतिरो पाणी भरियो वेठो आहे, गली गली में पाणी आहे। सिर्फ़ु इन जगह में न आहे, पूरी अॻे अंदरी गली ताईं तव्हां वञो अली मोहम्मद ॻोठ में, तव्हांखे जिते वञो तव्हांखे पाणी मिलंदो। हे किनो पहिरों अॻी बारिश के वट आहे, इन बारिश इतना अॻी बारिश के वट, लेकिन न थिया 3 साल को मथे थी विया आहिनि। कुमरो राश अली मोहम्मद जोखियो ॻोठ 2 जो जीअं त तव्हां ॾिसो था तक़रीबन 2-3 साल खां वठी गंदगी ऐं किचिरो गटर लेन एॾी माना बीमारियुनि जे बाहिस बणी आहे जो हितां जा माहौल एॾो गंदो लॻो पियो आहे हिन गंदगी जे करे। असां हिते तक़रीबन 15-18 सालनि खां को गिदी साफ़ न ॾिठी। हे सामे मस्जिद आहे, असांखे निमाज़ पढ़ण लाइ एॾी तकलीफ़ आहे, एॾी परेशानी आहे। असां निमाज़ पढ़णु वञूं था उहो मथां ॿाहिरि रोड तां फिरी वञूं था, असांखे रस्तो न आहे जो असां निमाज़ पढ़णु वञूं। महिरबानी करे असांजे वसवारनि खे इहो अपील आहे, महिरबानी करे गटर लाइन साफ़ कराइनि, आराम कयो। हिननि चयो त हंगामी बुनियादनि ते ॻोठ में गटर लाइनूं विछायूं वञनि ऐं ॻोठ में गटर जो बीठल गंदो पाणी निकाल करायो ॾिनो वञे। करप्शन कंदड़ ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कैमरामैन अब्दुल लतीफ़ बुगियो सां गॾु मंजूर सोलंगी, आवाज़ टीवी गडा।